अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों तफ़सील सां ऐं धमाकेदार तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं। छा नेक्स्ट एपिसोड में कमाल खान पंहिंजे वाइदे ख़िलाफ़ी कंदो ऐं हाकिम खान बि जेको रबन हथियार फिटा कंदो? जॾहिं छा हाकिम खान वाइदे ख़िलाफ़ी कंदो? छा नेक्स्ट एपिसोड में रईस गफ़ार खान ॻोठु छॾे हलियो वेंदो या वरी कमाल खान पंहिंजे भाउ खे मारे छॾींदो? छा नेक्स्ट एपिसोड में कमाल खान बि मरदो या वरी ओठो पहिरियां मरदो? छा आख़िरी क़िस्त आहे हिन में वारिस बि मारियो वेंदो या वरी उहो ओठे जो साथ ॾींदो? सॼी कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों तव्हांखे इन नंढड़ी वीडियो में। पहिरियां हिनखे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायदि ख़ुशो लोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त इहो ॿुधायूं तव्हांखे, कमाल खान बिल्कुलु रईस गफ़ार खान के पूरो मतलब हिकिड़ो कमज़ोर करे छॾियो अथई, हुनजा माण्हू ख़रीद करे छॾिया अथई। हाणे जॾहिं हू ॻोठु ॾे पुॼो त रईस गफ़ार खान सफ़ा गुस्से में अची वेंदो। लेकिन रईस गफ़ार खान जे बारे में कमाल खान जी सोच ग़लति आहे। उहो इहो सोचे रहियो आहे त मुंहिंजे ॻोठु पुॼण सां पोइ रईस गफ़ार खान पाणे ख़तमु थी वेंदो। लेकिन ईअं न आहे, उलट थींदो। हू सिर्फ़ु इन शइ लाइ कमज़ोर आहे जॾहिं ॻोठु वारा कमज़ोर बणिजी चुका आहिनि तॾहिं रईस गफ़ार खान बि कमज़ोर थी वियो आहे। लेकिन भाउ जो दुश्मन आहे हिन ड्रामे में। अॻिते हली जेको आहे कमाल खान खे शिकस्त ईंदी, रईस गफ़ार खान खे शिकस्त न ईंदी, छो त रईस गफ़ार खान हक़ ते आहे, कमाल खान हक़ ते न आहे। ऐं तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तों, जॾहिं ओठो मारिजी वेंदो वारिस खे ख़बर पवंदी, उहो बि विढ़ंदो पंहिंजे हक़ लाइ ऐं उन खे पोइ ख़बर पवंदी त ओठो यार आख़िर में सचाई करे हो। रबन खे बि बाद में ख़बर पइजी वेंदी। लेकिन इहे 2-3 क़िस्तनि ताईं ईअं थींदो जॾहिं रबन सुभाणे क़िस्तारी में हथियार फिटा कंदो तॾहिं कमाल खान तशदुद कंदो रबन जे मथां। बहरहाल आख़िरी क़िस्त में तशदुद घणो कंदो कमाल खान रबन जे मथां। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।